काछे में बरसात बाद हारने आबादगारनि जो तैयार थियल फसल लुढ़ी वियो। बरसात बाद काछे जे जबलनि मां वही ईंदड़ मुख़्तलिफ़ नहरनि जे पाणी फसल सां गॾु आबादगारनि जे उमेदनि खे बि लोढ़े छॾियो। लखें रुपयनि जो नुक़सान थियण बाद ज़मींदार ऐं हारी परेशान। सहायता जी अपील। काछे में ज़ोरदार बरसात खां पोइ काछे जे जबलनि मां न गाज, न अंगई, न सोल, न नरी समेत ॿियूं मुख़्तलिफ़ नयूं वही अचण सबबि यूनियन काउंसिल छिन्नी ऐं उनजे आसपास तैयार थियल कणक जो फसल लुढ़ी वियो। लखें रुपयनि जो नुक़सान थियण सबबि काछे जा ज़मींदार ऐं हारी परेशानी में मुब्तला थी विया। इन सिलसिले में काछे जे आबादगारनि लीमो ख़ान बुज़दार, मंज़ूर अलखानी, रहमतुल्लाह शाहानी, यूसुफ रुस्तमानी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त काछे में बरसात बाद मुख़्तलिफ़ नहरनि जे पाणी में संदनि तैयार थियल फसल लुढ़ी वियो। हुननि चयो त लखें रुपयनि जो कर्ज़ खणी हुननि कणक जो फसल पोखियो, पर ताज़नि बरसातुनि सबबि न रुॻो फसल लुढ़ी वियो पर फसल सां गॾु संदनि उमेदूं बि लुढ़ी वियूं। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कंदे चयो त काछे जे आबादगारनि जी सहायता कई वञे। ॿिए पासे न गाज समेत ॿियूं नयूं वही अचण सबबि यूनियन काउंसिल छिन्नी, सावड़ो, टंडो रहीम ख़ान जे केतिरनि ई ॻोठनि ऐं शहरनि जो दादू ऐं जोही समेत मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछे वासियुनि ज़िलई इंतिज़ामिया समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो त काछे जे ॻोठनि जा रस्ता बहाल कराए संदनि परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। अनवर बुज़दार, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, छिन्नी।